हुकूमत तरफ़ां सोलर पैनल्स जी दरामद ते 18% सेल्स टैक्स लागू करण ऐं बजट जी मंज़ूरी खां अॻु ई दुकानदारनि सोलर पैनल्स जूं क़ीमतूं वधाए छॾियूं आहिनि। रिपोर्ट मूजिबि हुकूमत तरफ़ां सोलर पैनल जी दरामद ते 18% सेल्स टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो 1 जुलाई खां लागू थींदो। इन जे लाइ बजट जी बाक़ाइदा मंज़ूरी साल जे इख़्तिताम खां अॻु ज़रूरी आहे। सदर जे रीगल चौक में मौजूदु वापारियुनि सोलर पैनल्स जी क़ीमतनि में इज़ाफ़े जो इल्ज़ाम दरामद कंदड़नि ते लॻाए छॾियो आहे। हिन जो चवणु हो त बजट में टैक्स लागू थियण खां पोइ क़ीमतनि में ओचिते इज़ाफ़े सबबि केतिरा ई सार्फ़िन परेशान नज़र आया, जॾहिं त कुझु ग्राहकनि क़ीमतनि में हेठि मथां ही सबबि अॻी ख़रीदारी करे वरिती आहे। हिन ॿुधायो त केतिरा ई ख़ानदान जेके सोलर पैनल्स ख़रीद करण आया हुआ, ओचितो क़ीमतनि में इज़ाफ़े जी इतला मिलण ते वापसि मोटी विया। रीगल चौक जे हिकु वापारी ॿुधायो त 5 किलोवाट जे सोलर सेट जी क़ीमत, जंहिंमें इन्वर्टर, वाटर बेस्ड बैटरी, आयरन फ्रेम, इलेक्ट्रिक वायरिंग ऐं इंस्टॉलेशन चार्जिस शामिल आहिनि, हाणे 6 खां 7 लख रुपयनि जे विच में आहे, जॾहिं त 3 किलोवाट जो सेट 4 खां 5 लख रुपया ऐं 6 किलोवाट जो निज़ाम 7 खां 8 लख रुपयनि में विकिरो थी रहियो आहे। हिकु वापारी ॿुधायो त असांखे मजबूरन क़ीमतूं वधाइणियूं पइजी रहियूं आहिनि, छो त दरामद कंदड़ 18% जी GST सबबि लागत वधाए छॾी आहे। इहे क़ीमतूं असां तरफ़ां नाहिनि वधायूं वियूं। रीगल चौक जे हिकु ॿिए वापारी ॿुधायो त लिथियम बैटरी सां गॾु 5 किलोवाट जो सिस्टम हाणे 7 खां 8.5 लख रुपयनि में दस्तियाब आहे, जॾहिं त बजट अचण खां अॻु इहो सिस्टम 7 खां 7.5 लख रुपयनि में मिली रहियो हो। हिन चयो त क़ीमतूं ब्रांडेड बैटरी, इन्वर्टर ऐं सोलर पैनल्स सां जुड़ियल हूंदियूं आहिनि, जेके 2 खां 3 सालनि जी वारंटी सां ईंदियूं आहिनि। केतिरा ई दुकानदार घटि मयार जूं शयूं बिना के वारंटी जे बि विकिरो करे रहिया आहिनि। वापारियुनि जो चवणु हो त मार्केट में चीनी ब्रांड तमामु घणियूं आहिनि, छो त मक़ामी तौर ते तयारु कयल सोलर पैनल्स मौजूदु न आहिनि। हिन इम्कान ज़ाहिर कयो त वधंदड़ क़ीमतूं सोलर पैनल जी तरफ़ खे मुतासिर करे सघनि थियूं।